सकरंड मां ख़बर शामिल किया था। काज़ी अली रज़ा सनाई जी रिपोर्ट मुताबिक़ तेलसीमा केयर सेंटर नवाब शामी रमज़ानुल मुबारक ईद जे मोकलुनि सबबि रत जी खोट सबबि जिथे तेलसीमा जा ॿारड़ा रतुला परेशान उते परवरदिगार संदसि मदद जा खोड़ पासा खोले छॾिया। तेलसीमा पेशेंट वेलफेयर सोसाइटी पारां मीडिया ज़रिए जॾहिं माण्हुनि खे तेलसीमा ॿारनि जी ज़िंदगी बचाइण जी अपील कई वई त जिथे खोड़ सारा माण्हू पाण मुरादो बेल्ट डोनेट करण आया उते दीवान फैमिली जे राजेश कुमार जी न्याणी मुस्कान डोलवाणी जेका ज़बेस्ट हैदराबाद में तइलीम हासिल करे रही आहे इहा ईद जे ॾींहुं तेलसीमा सेंटर नवाबशाह पहुती जिथे इन ॿ ख़ूबसूरत मैसेज छॾिया। हिकु त हू उन्हनि ॿारनि जी ज़िंदगी बचाइण में पंहिंजो हिसो मिलाए रही आहे, ॿियो त ईद मुसलमाननि जी आहे जंहिं ख़ुशियुनि में असीं रतवतियो करे शामिल थी रहिया आहियूं। मुस्कान चयो त हू अॼु खां उहो पक थी करे त हर साल संदसि जनम ॾींहं ते हू तेलसीमा जे ॿारनि लाइ रत जो अतियो कंदी। हिन उहो पिणु चयो त मां हर साल पंहिंजो जनम ॾींहुं बि गुज़िरियल केतिरनि सालनि खां तेलसीमा जे ॿारनि सां गॾु मल्हाईंदी आहियां। जीअं कुझु घणियूं सही पर तेलसीमा जे ॿारनि जे चेहरनि ते मुर्कूं विखेरे सघजनि। शागिर्दियाणी मुस्कान डोलवाणी जे जज़्बे ऐं सेकार खे ॾिसी तेलसीमा पेशेंट वेलफेयर सोसाइटी जे जॉइंट सेक्रेटरी गुलाम नबी चनाए बोर्ड जे मेंबरनि खान मोहम्मद पली खेसि मनता सर्टिफिकेट पिणु ॾिनो। उन मौक़े ते मुस्कान जो वालिद राजेश कुमार पिणु मौजूदु हो।